नाज़िम बिन सूबन सिंध बलूचिस्तान के सरहदी दंग ते कायम शहदाद कोट के सरकारी अस्पताली डॉक्टरन दवाउन ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबबि मरीज़ दरबदर आहिनि, जॾहिं त अस्पताल जी बिल्डिंग ज़बूं हाल हुजण करे केतिरनि ई कमरनि खे ताला लॻल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे शहदाद कोट मां साजिद ज़मीर खड़। जी साजिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नाज़रीन, असीं शहदाद कोट जी तालका हेडक्वार्टर अस्पताल में मौजूद आहियूं। हीअ जेकी अस्पताल आहे उहा सिंध ऐं बलूचिस्तान जे सरहदी शहर शहदाद कोट जी जेकी तालका अस्पताल आहे उन में मौजूद आहियूं, जिते जेको आहे रोज़ानो सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ मर्ज़नि जा जेके मरीज़ आहिनि उहे इलाज ख़ातिर हिते ईंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी अस्पताल आहे उहा 50 बेडनि ते मुश्तमिल जेको आहे अस्पताल आहे। अस्पताल जी ओपीडी में सिर्फ़ जेको आहे 2 डॉक्टर मौजूद आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां दवाउनि जी पिणु जेको आहे खोट अस्पताल में हलंदड़ आहे, जंहिंजो पिणु जेको आहे इंतज़ामिया खे नोटिस वठणु घुर्जे। होॾां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 50 साल अॻु जेकी पुराणी बिल्डिंग ठहियल आहे हुकूमत पारां, उहा पिणु ज़बू नाली जो शिकार थी वई आहे, जंहिं करे जेको अमलो आहे ऐं ईंदड़ वींदड़ जेके अस्पताल में ईंदड़ जेके मरीज़ आहिनि उन्हनि जूं जानियूं पिणु जेको आहे दाव ते लॻल आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी तालका हेडक्वार्टर अस्पताल आहे हिनखे टोटल 12 डॉक्टर जेको आहे कवर कनि था, जिन मां जेके 8 डॉक्टर आहिनि उहे इमरजेंसी जे हवाले आहिनि, जॾहिं त जेके 4 डॉक्टर आहिनि उहे ओपीडी जेको आहे संभालनि पिया। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर जेकी अॼु असां सूरत हाल ॾिठी आहे त उन में जेको 2 डॉक्टर मौजूद आहिनि ओपीडी जी जेको आहे ओपीडी जे हवाले सां, जेके जेको आहे समय जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे ॾिसी रहिया आहिनि। ऐं जॾहिं त दवाउनि जी गुज़िरियल 6 खां 8 महीना थियण बावजूद पिणु खोट जेकी आहे उहा ख़तम न थी सघी आहे। इन हवाले सां शहदाद कोट जे शहरनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि ऐं शहरनि जो जेको मुतालबो आहे त दवाउनि जी खोट ख़तम करे ऐं जेकी डॉक्टरनि जी खोट आहे उहा पिणु जेको आहे ख़तम कई वञे। जॾहिं त एक्सरे जी मशीन जेकी ख़राब बणियल आहे उनखे पिणु जेको आहे ठहिराए माण्हुनि जे कुतुब आंदो वञे। कैमरामैन हसन मुश्तबा खरल ऐं फिदा हुसैन जाफ़री सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़, शहदाद कोट।